नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूबरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार ऐं मंशात फ़रोशन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वॾे मिक़दार में चर्स शराब सप्लाई ऐं ॿियो मंशात हथ केस दाख़िल। ठारू शाह पुलिस जे SHO वॾे अटाला सां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं कयूं आहिनि। उन सिलसिले में पुलिस कार्रवाई कई आहे। दरबेलो, मंझंदे, कुंडराणी, अजन, दिल्ली पोटो ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवाइयूं करे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदारनि ऐं मंशात फ़रोशन खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में चर्स, मंशात, सोपारियूं ऐं ॿियो मंशात हथ करण जी दावा कई आहे। जिनू अजन, असद अजन, शमशाद गांगरो, इरशाद मस्तोई, मारजी वैलन में गुलज़ार अजानी ऐं अवैस अजानी शामिल आहिनि। SHO ठारू शाह ग़ुलाम शबीर दिलवानी मीडिया के ॿुधायो त SSP नौशरो फिरोज जे हुकुम ते मंशात फ़रोशन ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो आहे। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करे गिरफ़्तार करे वरितो आहे। 6 जवाबदारनि वटां चर्स, नशे, शराब ऐं ॿियो मंशात हथ करे केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो।